देवी की जय, दादा रामचंद्र साहेब की जय, दादा नारायण दास साहेब की जय, अपने अपने माता पिता गुरुदेव भगवान की जय। परम आदरणीय माता रुक्मणी देवी जी 13 वर्षीय जे उपलक्ष्य में असो भा दीपक लाल नरेश लाल उन जूं भेनर भेणविया सब जेके मिट माइट उन जे उपलक्ष्य में जेको ही गुरु ग्रंथ साहिब भी विराजमान कयो अथऊं उन वर्षीय जूं 13 मना तुझो ही तुझो मुझो कुछ भी काने 13 13 मेरा कुछ नहीं है उन जूं सभिनी खे बेशुमार अनगिनत वाधायूं 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 भाई लगे तो सभिनी खे भुख लगी है थकजी पिया आहियो चइनि ॾींहंनि खां प्रोग्राम कयो था तारी नथा वॼायो जेको वॼाईंदो तारी तेजी लही वेंदी हर बीमारी वरी जेको वॼाईंदो तारी तेजी ठहंदी मारीअ मथां मारी हाणे जीअं दीपक ॿ ठाहियूं आहिनि ॿ ॿियूं ठहंदियूं अञा मथां छो त जंहिं मां जी इज़त कई उन जे निमत में कुझु बि करे थो त सदाईं ख़ुशि रहंदो